अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इन वक्त गढ़िया सीन शिकारपुर जे जेके BISP जा डायनामिक सर्वे सेंटर आहिनि उन हवाले सां उनजो जेको इंचार्ज आहे असांजो अली रज़ा काकेपुर साहब, उहो हिन वक़्तु असांजे हिन सचाई न्यूज़ स्टूडियो में मौजूदु आहे। अचो त साईं जिन खां थोरो मौजूदा जेका हिन वक़्तु सर्वे थिए थी डायनामिक जी उन हवाले सां पुछूं। साईं महिरबानी करे तव्हां इहा ॿुधायो त तव्हां हिन वक़्तु जेके BISP डायनामिक सर्वे सेंटर आहिनि त तव्हांजे अंडर सुपरविज़न माना घणा सेंटर आहिनि ऐं कहिड़ा आहिनि? मुंहिंजे अंडर हिन महिल बि 2 सेंटर आहिनि, हिकु शिकारपुर ऐं ॿियो गढ़िया सीन वारो। शिकारपुर में मां वटि 8 जेके आहिनि उहे सर्वे परफॉर्म था थियनि, 4 ॼणा ऑफिस में आहिनि, 4 फील्ड में आहिनि। ऐं गढ़िया सीन में मां वटि 9 ॼणा आहिनि, जंहिंमें 5 ॼणा फील्ड में आहिनि, 4 ऑफिस में वेठा अथव। अच्छा, हिन वक़्तु ताईं माना जेके सर्वे थी चुकी आहे उन हवाले सां जेका BISP जी पॉलिसी आहे उहा महिरबानी करे नाज़रीन खे तव्हां ॿुधायो। असांजी सिंपल पॉलिसी आहे, अगरि माई जो बेफार्म ठहियलु हुजे ऐं कार्ड जी कॉपी हुजेसि ऐं मोबाइल नंबर हुजेसि, उहे 3 शयूं खणी ऑफिस अचनि त असां उन सर्वे कंदासीं। बाक़ी जंहिंजो अगरि बेफार्म ठहियलु न आहे त उनखे असां उन्हनि जी UC में चवंदा आहियूं, अॻु में UC में ठाराइनि, पोइ वञी करे लादरा में ठाराए रिकॉर्ड अपडेट करे अचनि त पोइ उनजो सर्वे थींदो। हिन वक़्तु ताईं जेका सर्वे घणी थी चुकी आहे माना? हिन महिल ताईं तक़रीबन मुंहिंजे हिसाब सां डेली जो 200 खां मथे आहे प्लस। न उहो त डेली एवरेज न, माना ओवरऑल माना टोटल हिन वक़्तु ताईं घणी सर्वे काउंट थी आहे? उहो मथे हलियो वेंदो आहे, छोकी जेके डायनेमिक वारा आहिनि इहे करे हिनखे अपलोड सिधो इस्लामाबाद कंदा आहिनि, मूंखे न ॾींदा आहिनि हैंडओवर। त तव्हां वटि बि त को रिकॉर्ड हूंदो न? न उहो डायरेक्ट अपलोड थी वेंदो आहे। बाक़ी डेली जी एवरेज जेकी आहे 100 सवा 100 इहा ईंदी आहे। असांजो नंबर ईंदो आहे त डेली 100 आहे, सवा 100 आहे, एतिरी एवरेज ईंदी आहे। बाक़ी जेको रिकॉर्ड आहे उहो इस्लामाबाद डायरेक्ट वेंदो, हुन में असांजो कोई कमु न आहे त कहिड़ी माई आई कहिड़ी माई न आई, ऐं उनजी अप्रूवल जी अथॉरिटी बि इस्लामाबाद की आहे। जेके हिन वक़्तु तालके गढ़िया सीन सां जेके BISP प्रोग्राम जा बेनिफिशरीज़ आहिनि या प्लस में जेका हिन वक़्तु अंडर सर्वे आहिनि या प्लस में जंहिंजी सर्वे थी चुकी आहे, काई बि फिगर माना तव्हांखे का ख़बर न? न असां ॾे न ईंदी आहे, डायरेक्ट इस्लामाबाद जो डेटाबेस हुन में सॼे मुल्क जो ईंदो आहे। ठीकु आहे, त उहो पाण उन्हनि खे मेंटेन कंदा आहिनि, हिन में असां आज़ादु। उन में माना तालके वाइज़ अगरि डिस्ट्रिक्ट वाइज़ का फिगर जो कटिजे त उहा कीअं कटिजे? उहा इस्लामाबाद पाण शेयर कंदो आहे, जीअं हाणे नॉर्मल ट्रांच हलंदी आहे त उन में 85,000 आहिनि मायूं शिकारपुर पूरे जूं ज़िले जूं। अच्छा, जेको आहे त साईं अली रज़ा साहब महिरबानी करे इहो बि ॿुधायो त हिन वक़्तु जेके BISP जा बेनिफिशरी आहिनि ऑलरेडी उहे बि माना रीसर्वे कराईंदा? उहे सभु कराईंदा। अगरि उन्हनि जी सर्वे नथी थिए त जून खां पोइ उन्हनि जा पैसा बंदि थी वेंदो, त उन्हनि खे एनी हाउ जून ताईं पंहिंजी कराइणी आहे, अगरि उनखे कंटिन्यू रखिणो आहे। अच्छा, त अली रज़ा साहब इहो बि महिरबानी करे ॿुधायो तव्हां त जेके सर्वे जे लाइ लाज़मी आहे त माना उहे माण्हू उते सेंटर ते अचनि, या तव्हां वटि बि का अहिड़े क़िस्म जी पॉलिसी आहे जो तव्हां माना उते ॻोठनि में या शहरनि में वञी करे उन्हनि जी सर्वे कयो? मां तव्हांखे चयुमि त गढ़िया सीन में मुंहिंजा 5 ॼणा फील्ड में आहिनि, त उहे डिफरेंट इलाइक़नि में उहे सर्वे करनि था। त इन लाइ ज़रूरी न आहे त सभु अचनि, बाक़ी की अगरि कंहिं वटि आहिनि, कंहिं ॻोठ वारो अची चए थो त असां वटि 20-25 ॼणा आहिनि, त कंहिं गवर्नमेंट बिल्डिंग में बीहनि, त पोइ अगरि कोई बि फील्ड वारो वेझो हूंदो त मां उनखे मोकिले ॾींदुमि। न त जेके फील्ड में माना वञनि था उन्हनि जी छा क्रेडिट, कहिड़े फील्ड में वञनि था, कहिड़े क़िस्म जी उहा फील्ड आहे? उन्हनि खे अलाए सर्वे जे लाइ फील्ड आहे, उन्हनि खे उन्हनि जो NCH वारनि जो इंचार्ज आहे, उहो फील्ड ते मोकिलींदो आहे। हा, त उहो तव्हां चओ था न साईं त कंहिं बि ॻोठ में या कंहिं बि इलाइक़े में अगरि 20-25 माण्हू क्लेरिफाई थी वञनि, को माण्हू माना क्लेरिफाई करे त उते असां टीम मोकिलींदासीं। त हिन वक़्तु जेका टीम तव्हां डिप्लाए कई आहे त उहा कहिड़नि क़िस्म जे माना इलाइक़नि में? उहा असां न कई आहे, उहा उन्हनि जो इंचार्ज आहे NCH वारनि जो, जमाली साहिबु शिकारपुर डिस्ट्रिक्ट जो, छोकी उहे स्टाफ असांजे ऑन कॉन्ट्रैक्ट आयल आहिनि, त उहो उन्हनि जी सर्वे उहे पाण कंदा आहिनि, छोकी NCH वारनि खे ख़बर आहे त अॻु में बि करे फील्ड जो कमु करे चुका आहिनि। माना जेके हिन वक़्तु जेके फील्ड में सर्वे कनि था उहे माना तव्हांजे अंडर सुपरविज़न न आहिनि? न, उन्हनि जे सुपरविज़न मुंहिंजे अंडर ई आहे, लेकिन फील्ड प्लान हो ॾींदा आहिनि NCH वारा। अगरि उन खां अलावा मां तव्हांखे छा, अगरि कोई मां सां कॉन्टेक्ट कंदो ई ॿुधाईंदो त मां हुननि खे मोकिलींदो आहियां, त फलाणे ॻोठ में तव्हांजो पोटेंशियल आहे, तव्हां होॾे वञी सर्वे कयो, पोइ असां हुनखे गाइडलाइंस बि ॾींदा आहियूं। हा, त उहो ई था पुछणु चाहियूं न त हिन वक़्तु जेके उहे सर्वे कनि था उहो कहिड़े क़िस्म जे एरियाज़ में कनि था, उनजी क्राइटेरिया छा आहे? दादा वो मिर्ज़ापुर भी करन था, मदेजी भी करन था। हा,
हा त इट मीन्स इहो थियो त हर जॻह ते माना वञनि था। हर जाइ ते वञनि था। त जेकॾहिं हर जॻह ते माना वञनि था त उहे माना पोइ कोई बि तव्हां होॾे गड़ियासीन माना ऑफिस ते रुजू माना करण जी का ज़रूरत त न आहे न माना। असां जेके गढ़ी जे वेझो वारा आहिनि उहे काॾे वेंदा, उहे मदे जी त न ईंदा न। मतिलबु इहे त न ईंदा, पर फील्ड में जेके माण्हू वञी उन्हनि जी जॾहिं घर वञी पंहिंजे उते सर्वे करे था अचनि त पोइ उहे माण्हू ऑफिस छाजे लाइ अचनि। हाणे पोइ वेट करनि पंहिंजी टर्न जे लाइ, हा या अची असां वटि जिते 4 वेठल आहिनि उन्हनि खां अची कराइनि। ॿिन्हिनि में माण्हू ई चूंडनि, असां चूंडंदा आहियूं। हा त मक़सदु इहो थियो त माण्हुनि खे माना इहा आहे त जेकॾहिं माण्हू घर वेठा हुजनि ऐं ऑफिस न अचनि त माना उन्हनि जी सर्वे उते थी वेंदी। हा थी वेंदी, थी वेंदी। ऐं जेकॾहिं माना कंहिंजी सर्वे नथी थिए ऐं काॾे टीम नथी पहुची सघे ऐं जेकॾहिं त उहो तव्हांखे माना कंप्लेन करे त तव्हां टीम होॾे मोकिलींदा। उहा कंप्लेन न आहे, उहो असांखे रिक्वेस्ट कंदा त असां वटि 30 घर आहिनि, 25 घर आहिनि जेके सर्वे न थिया आहिनि, त उहो मूंखे ॿुधाईंदा। मां अॻी टीम खे हुनजे इंचार्ज खे चवां फलाणे ॻोठ में पोटेंशियल अथव, तव्हां होॾे वञो। त उहो पंहिंजो दादा माना अंडरस्टूड माना उन्हनि जी ड्यूटी आहे त हर जॻह ते वञी सर्वे कनि नी, पर जेकॾहिं का एरिया रहिजी थी वञे त उहे कंप्लेन कंदा न। हाणे तव्हां कंप्लेन चवनि, मां हुनखे ॿियो एंगल चवंदुमि। अच्छा कंप्लेन इहा हूंदी आहे त मां वञा थो ऐं मुंहिंजो कमु नथो थिए, सही। ठीकु आहे, इहा थींदी आहे कंप्लेन। मां घर वेठो आहियां, माॾे को आयो न, इहा कंप्लेन न थींदी आहे। न त ही टीम जेका तव्हां डिप्लॉय कयो था पिया, जेका तव्हांजे अंडर सुपरविज़न जेका सर्वे करे थी, त उहा उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटीज़ में इहा शइ शामिल आहे न त उहे घर में वञनि होॾे सर्वे कनि। उन्हनि खे आहे, उन्हनि उहो वेंदा आहिनि मुख़्तलिफ़ नंढे वॾे ॻोठनि में वेंदा आहिनि, उतो सर्वे कंदा आहिनि। हाणे हिकिड़ो उहा ई ॻाल्हि आहे त या त वेट कजे त बाबा वताए फ़क़ीर वांगुरु वण ते चढ़ी वेह त मानी न मिलंदी। अॻियनि खे ख़बर पवंदो त तव्हां ॾे असां ॾे टीम आई आहे ऐं नथो थिए सर्वे, त पोइ उहे अचनि भले कंप्लेन कनि। असांजे ॻोठ बि आया, असां बे फॉर्म बि खणी वियासीं, या असां को पैसा पिया घुरनि, त इहा कंप्लेन आहे। इहा कंप्लेन ॾींदा पिया असांजे ॻोठ हिन महिल ताईं न आया, छोकी हुननि जे प्लान में मिसाल तौरु अगरि मदे जी आहे, मिर्ज़ापुर वारा वेठा ई हुजनि त बाबा अॼु ईंदा सुभाणे ईंदा, टाइम बि गुज़री वञे त पोइ त इहा उन्हनि जी पंहिंजी थी वई न। जॾहिं हुननि खे ख़बर आहे अगरि टीम नथी अचे त ऑफिस में असां वटि पोटेंशियल मौजूदु आहिनि, माण्हू वेठा आहिनि, त उन सर्वे उते थिए ई थिए थो। अच्छा अली दादा, माना जेके हे जेके BISP जा बेनिफिशरीज़ आहिनि उन्हनि जा जेके उन्हनि जी औलाद आहे स्कूल में जेके पढ़नि था उन्हनि खे बि स्कॉलरशिप जेका मिले थी त उन्हनि जो बि त रिकॉर्ड आहे न तव्हां वटि? अदा जंहिं माई खे बिस्प जा पैसा मिलंदड़, जेके अॻे किस्ती 8,500 हाणे आहे 10,500, जंहिं माई खे 10,500 मिलंदा, ख़ाली उन्हनि जा ई ॿार खे पैसा मिलंदा। उहे पंहिंजे बे फॉर्म जे थ्रू, जंहिं स्कूल आहे उन थ्रू पर्ची भराए पंहिंजे हेड मास्टर को साइन कराए खणी ईंदा, छोकी हर स्कूल खे हिकिड़ो इस्लामाबाद वारनि कोड ॾिनो आहे असाइन थियल आहिनि। हा त मतिलबु इन जो तरीक़ो इहो थियो त उहो जेको बेनिफिशरी आहे उहे ॿार जो BISP ऐं स्लिप माना खणी उते ऑफिस माना लाज़मी अचे। हा उन जे लाइ उनखे ऑफिस अचिणो पवंदो, या जेको सर्वे ते टीम अचनि थी उन्हनि जे हैंड ओवर करनि। उन्हनि जे लाइ 3 शयूं ज़रूरी अथनि। हिकु त जेकी बेनज़ीर जी 12 वारी पर्ची आहे स्कूल में भरियल हुजे, बे फॉर्म हुजेसि, ऐं अलाह ने की ॿार आहे त उनजो फ़ोटू हुजे या साम्हूं हुजे। उन खां पोइ बि जॾहिं उहो जमा कराईंदो त उन खां 6 खां 7 महीना प्रोसेस लॻंदो आहे, छो त उहो स्कूल में उनजी अटेंडेंस वेरीफाई थींदी आहे 3-4 महीननि खां पोइ उन जा पैसा रिलीज़ थींदा आहिनि। अच्छा अली दादा, माना जेको बि माण्हू सेंटर ते अचे थो, भले या स्कॉलरशिप जे हवाले तां हुजे या सर्वे जे हवाले तां हुजे, उन्हनि जी तव्हां रजिस्ट्री कंदा आहियो न? न, जेकी ईंदी आहे, छोकी सर्वे जे लाइ बि माई जो अंगूठो खपे। उहो माई उन ॿुधाए, पर माना तव्हां को रिकॉर्ड माना एंट्री कंदा हो, उन्हनि खे को टोकन ॾींदा हो, या बसि ईअं जेको अचे जेॾी महिल आयो जेको अचे उहा टोकन माई पाण त पाण खणी वेंदी आहे। ऑनलाइन ॿुधाए सर, माना जेको तव्हां जी ऑनलाइन टोकन निकिरंदो आहे, उन ई टोकन ते माई जो सर्वे थींदो आहे, ऐं उहो ई टोकन माई पंहिंजो एज़ अ विटनेस खणी हली वेंदी आहे। मतिलबु उनखे टोकन तव्हां ॾींदा आहियो? जी जी, असां टोकन ॾींदा आहियूं, उहा टोकन माई खणी वेंदी आहे। उनजो रिकॉर्ड असांजी डिस्ट्रिक्ट ऑफिस या तहसील ऑफिस में न ईंदो आहे, उहो डायरेक्ट हेडक्वार्टर इस्लामाबाद में हूंदो आहे। हा ठीकु आहे, उहो रिकॉर्ड त माना ओॾो ईंदो, पर तव्हां माना जेका एंट्री कयो था उते सेंटर ते, उते उनखे माना जेको आहे उहो टोकन तव्हां ॾियो था? टोकन, हा हुनखे टोकन मिलंदो आहे, कार्ड ते मिलंदो आहे। अगरि हुन सर्वे अगरि टोकन जेकॾहिं कंहिंखे नथो मिले ऐं ईअं सर्वे करे मोकिले था छॾियो, टोकन खां पोइ सर्वे ईंदो कोन। अच्छा, छोकी जॾहिं तव्हां NIC नंबर ॾींदो हुन में टैबलेट में, त उहो नादरा सां वेरीफाई कंदी, नादरा सां बि कंदी, बिस सां बि कंदी। अगरि उते
सर्वे थियल हूंदो त हुनखे उते ई ॿुधाईंदी त बाबा हिन माई जो सर्वे थियल आहे, हिनखे तव्हां मोटाए छॾियो। ठीकु आहे, अगरि उहो सर्वे न आहे त उहो टोकन नंबर इशू कंदी। पोइ वरी जॾहिं उहा माई वेंदी, मां उहो टोकन नंबर एंट्री कंदमि त माई जो अंगूठो लॻंदो। अगरि जेसिताईं टोकन नंबर न हूंदो त माई खे अंगूठो लॻंदो ई कोन। हा, त उहो ई त हली रहियो, कंप्लेंट्स इहे ई आहिनि न, त टोकन ई नथो मिले कंहिंखे। त उन माई जो सर्वे थियल हूंदो, पोइ टे सर्वे बि माना थिए थो वञे, टोकन ई नथो मिले। ईअं सवाल ई पैदा न आहे। अच्छा, उन खां अलावा हली रहिया था, माना ॻाल्हि इहा आहे त हिते जेके परे परे जा माण्हू अचनि था, उते ऑफिस जे ॿाहिरां धिका थाॿा खाइनि था, ऐं ॿुधण में अचे थो त एजेंट माफ़िया जे हवाले सां उन्हनि खे यरगुमाल बि कयो वञे थो, हिरासां कयो वञे थो, ऐं उन्हनि खे माना पैसा ॾियण ते मजबूर कयो थो वञे। अदा अहिड़ी रिपोर्ट मां वटि काई बि न आहे। मां पंहिंजे 70 माण्हुनि जे लाइ चवां थो, अगरि कंहिं वटि को एजेंट अचे थो, पैसा घुरे थो, मां सां डायरेक्ट राब्तो करे, पर उन जे नाले सां गॾु एजेंट जे नालो हुजेसि या फ़ोटू हुजेसि त मां अॻे जे ख़िलाफ़ु कार्रवाई कयां। अगरि फ़ोटू ऐं न आहे, सिर्फ़ु फोटू मतिलबु के मोबाइल ते हुजे, जीअं मां वेठो आहियां, अगरि मां पैसा, मुंहिंजो नालो नथो अचेनि, माना पैसा जेॾी महिल ॾियनि त उनजो फोटो कढनि। भले पैसा न कढनि, त मां वेठो आहियां न, अगरि मां पैसा वठां, मुंहिंजो नालो ख़बर नथो पए, मोबाइल त हर कंहिं वटि आहे न, टच वारी, रुगो मुंहिंजो फ़ोटू कढे भाई, हे हमारा हुयो, फलाणो सर्वे कयईं, हे मुंहिंजो फ़ोटू आहे, नालो तव्हां पाण ॻोल्हियो, तव्हांजो आहे या ॿिए कंहिंजो आहे, ॻाल्हि ख़तमु थी वेंदी। त पोइ मूंखे बि आसानी हूंदी त मां अॻे सां ॻाल्हाए बि सघंदुमि त बाबा फलाणे ॾींहुं फलाणी तारीख़ हीअ माई हुई, कार्ड हे आहे, हिन जो सर्वे तूं कयो, हिन को तूं हेतिरा पैसा वठा, हे तुंहिंजो फ़ोटू। अगरि तूं पैसा वरिता न वरिता आहिनि त उन्हनि खे आम्हूं साम्हूं कंदुमि, अगरि का हूंदी कानूनी कार्रवाई त उनजे ख़िलाफ़ु कंदुमि। ठीकु आहे, हली दादा तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं कंप्लेंट्स जेकॾहिं अॻ में के ज़ाहिर थी पवनि, ऐं कुझु माण्हू माना अहिड़े क़िस्म जा दावेदार अची वञनि त असां खां पैसा वरिता विया आहिनि, त छा उन्हनि जे हवाले सां का रिकवरी थींदी? दादा हाणे जंहिं पैसा वरिता हूंदा उहो रिकवरी करे ॾींदो, उहो करे ॾींदो, पर उहो आहे फेस टू फेस जो कमु। जंहिं माई खां पैसा वरिता विया आहिनि, उहो अची उन हमरा जे मुंहं ते चए त पोइ उन ख़िलाफ़ु कार्रवाई बि थींदी, अगरि पैसा वरिता त रिकवरी बि थींदी। थींदी ॻाल्हि। ठीकु आहे, महिरबानी अली रज़ा साहिबु, तव्हां जेको आहे त नाज़रीन जे साम्हूं पंहिंजो मौक़िफ़ बि पेश कयो, ऐं उन सां गॾोगॾु जेका इदारे जी मौजूदा पॉलिसी ऐं उन्हनि जे हवाले सां ग़रीब माण्हुनि खे जेको रिलीफ ॾियण जे हवाले सां तव्हां गाइड कयो। मूंखे उमेदु आहे त जेको हितां जो माण्हू आहे, ग़रीब माण्हू आहे, हुनखे ज़रूरु हिन तव्हांजे हिन गाइडेंस सां, तव्हांजे हिन पैगाम सां हुनखे ज़रूरु फ़ाइदो मिलंदो। इंशाअल्लाह।